वफ़ाक़ वारा वसीला ॾियण में सिंध सां ॿखियाई कई पई वञे। वफ़ाक़ सिंध सां माठेली भाउ वारो सुलूक इख्तियार न करे इंतहा पसंदी इंतकाम वारी सियासत नथा करणु चाहियूं। पीपल्स पार्टी हमेशह हक़ारी सियासत कई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो एक्सप्रेस वे जे इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त पाकिस्तान जी तरक़ी लाइ कराची जी तरक़ी अणचर आहे। सिंध हुकूमत तालीम सिहत ऐं इंफ्रास्ट्रक्चर ते ध्यानु ॾेई रही आहे। कराची जे मसइलनि जे हल लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे अची वठराइणी पवंदी। उमीद आहे त शहीद भुट्टो एक्सप्रेस वे ते टोल टैक्स 100 खां न वधंदो। कराची जे शहर लाइ ख़ुशख़बरी, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो एक्सप्रेस वे अवाम जे लाइ खोलियो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कयूं आबाद खां शाह फैसल कॉलोनी ताईं 9 किलोमीटर पहिरें फेज़ जो इफ्तिताह करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी एक्सप्रेस वे ते शाह फैसल इंटरसेक्शन खां कुझु अॻिते टोल प्लाज़ा ताईं पाण गाॾी हलाए रोड जो मुआइनो ऐं टोल टैक्स बि अदा कयो। इफ्तिताही तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत जो अवामी ख़िदमत वारो तेज़ तरीन सफ़र जारी आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो एक्सप्रेस वे सिंध न पर पाकिस्तान जो सभ खां वॾो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो मंसूबो आहे। एक्सप्रेस वे जी टोटल डेग 39 किलोमीटर आहे। ही मंसूबो कोरंगी क्रीक एवेन्यू खां मलीर नदी ताईं पखड़ियल आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो एक्सप्रेस वे जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो एक्सप्रेस वे सिर्फ़ु हिकु रोड न पर तरक़ी जी ज़मानत आहे। सिंध हुकूमत जी जदीद तरीन एक्सप्रेस वे सां कारोबार मुसाफ़िरनि ऐं सनअतुनि खे फ़ाइदो थींदो। शहर जे रोड नेटवर्क ते दबाउ तेल ऐं सफ़री वक़्त में 50% घटिताई ईंदी। हिन रोड सां कराची जे अंदरि धाबे जी ऐं पाकिस्तान स्टील मिल्स जहिड़नि अहम सनअती ऐं वापारी मरकज़ सां राब्ते में आसानी थींदी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में सिंध हुकूमत मुआशी तरक़ी ऐं शहरी छोकिरियुनि जी तालीम वक़्त जो वॾो चैलेंज आहे। स्कूलनि खां ॿाहिरि घणो तादादु नियाणियुनि जो आहे। पाकिस्तान में 2 करोड़ 20 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि। असां कमेटी जोड़ी आहे जेका सूबनि सां राब्ते में रहंदी। मुसलमान मुल्कनि खे इन हवाले सां वॾे पैमाने ते कमु करणो पवंदो। पाकिस्तानी हुकूमत छोकिरियुनि जी तालीम खे हथी वठाइण लाइ समूरा क़दम खणण सां गॾु वसीला क़तब आणे रही आहे। तालीम जे शोबे में साम्हूं ईंदड़ चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में मुस्लिम मुआशरनि में छोकिरियुनि खे चैलेंजिस ऐं मौक़नि जे उनवान हेठि 2 ॾींहनि वारी आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब ऐं मुस्लिम मुल्कनि जी तालीम वारनि वज़ीरनि सां ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास घुराइण लाइ ऑपोज़िशन या हुकूमत मां कंहिं बि राब्तो नाहे कयो। क़ौमी असेंबली जे स्पीकर रियाज़ सादिक जो हुकूमत ऐं ऑपोज़िशन विच में ॻाल्हियुनि बाबति बयान संदसि चवणु आहे त PTI जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जे बानी सां मुलाक़ात हुकूमत खे कराइणी आहे। इहा ज़िम्मेवारी आहे। हुकूमत ऐं इतिहादी फ़ैसिलो करे वठनि त मुलाक़ात थी सघे थी या न। धुरियूं जॾहिं चवंदियूं हुयूं 1-2 ॾींहनि जे नोटिस ते इजलास घुराइण लाइ तयारु आहे। PTI बानी खे न बनी ॻाल्हि मुंतक़िली जी आछ कई वई आहे ऐं न ऐं आज़ादी लाइ कंहिं क़िस्म जो को दबाव आहे। PTI जे दावाउनि में का हक़ीक़त नाहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जा समूरा हरबा नाकाम थी विया। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो सियालकोट में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त PTI जी जेल मां आज़ादी जो फ़ैसिलो अदालतुनि खे करणो आहे। हुकूमत मुल्क में सियासी इस्तिहकाम क़ाइमु करण लाइ कोशिशूं करे रही आहे। यूरोप लाइ PIA जूं उॾामूं बहाल थी वेंदियूं। क़ौमी एयरलाइंस जूं उॾामूं फ्रांस खां पोइ बरतानिया ऐं नॉर्थ अमेरिका ताईं बि हलाईंदासीं। 19 यूरोपी शहरनि ताईं PIA जूं उॾामूं हलाई वेंदियूं। PTI बानी जिना हाउस हमले केस समेत 9 मई जे ॿियनि 8 केसनि में ज़मानत लाइ लाहौर हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त 9 मई वारे ॾींहुं इस्लामाबाद में नैब जी तहवील में हुअसि सियासी इंतकाम लाइ साज़िश जो इल्ज़ाम लॻाए केसनि में नामज़द कयो वियो आहे। आला अदालत खे इस्तदा आहे त 8 केसनि में ज़मानत मंज़ूर करे आज़ादी जो हुक्म ॾिनो वञे। मईशत जी बहितरी ते हक़ीक़तूं साम्हूं अचणु घुरिजनि। मईशत जी बहितरी जा सिर्फ़ इशारा मिली रहिया आहिनि। मुल्की मईशत में बहितरी जो आवाम खे फल मिलंदो त साबित थी वेंदो त मईशत बहितर थी आहे। जेसिताईं रुपये जो मुल्ह न वधंदो तेसिताईं आम माण्हुनि खे रिलीफ न मिली सघंदो। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त PTI ॻाल्हियुनि जे हवाले सां असांखे एतमाद में नाहे वरितो। सिंधु दरिया ते नवां कैनाल अॾण वारो मामिलो क़ौमी इत्तफ़ाक़ी राय सां हल थियणु घुरिजे।
सिंध दरिया से नवा कैनाल अॾण ख़िलाफ़ दरिया बचाओ तहरीक तरफ़ा ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ वलीजे, सफ़दर अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में हैदराबाद खां मीरपुर ख़ास ताईं बेदारी मार्च। हटड़ी बाईपास हैदराबाद खां निकितल मार्च काफ़िले जी सूरत में मीरपुर ख़ास पहुची वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में बेदारी मार्च जी शानदार आजियां। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जी ज़राअत अॻी तबाह आहे। नवा कैनाल ठाहे सिंध जी ज़राअत खे वधीक तबाह करण जी कोशिश कई थी वञे। साना तरफ़ा दरिया खे वहण ॾियो जे उनवान हेठि कराची आर्ट्स काउंसिल में सिंध पाणी कॉन्फ्रेंस कैनाल नामंजूर जा नारा। कॉन्फ्रेंस में पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्की, जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो, साना जो सदर मक़बूल हालेपोटो, नसीम मेमण ऐं ॿिया शरीक। अॻवाननि जो चवणु आहे त अफ़सोस थी रहियो आहे त जंहिं सूबे पाकिस्तान खे ठाहियो आहे उनजो पाणी खसण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। पंजाब जो रेगिस्तान आबाद करण लाइ सिंध जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। कैनाल ठहण सां सिंध जूं ज़मीनूं सोकड़े जो शिकार थी वेंदियूं। पीपी सिंध जे सदर निसार खोड़े जो वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे तकरारी कैनाल्स मामले ते भरपूर जवाब। निसार खोड़े एहसन इक़बाल जे नवनि कैनालनि वारे मंसूबे ते सिंध जे एतिराज़नि ऐं बहस खे अजायो करार ॾियण वारे बयान खे रद्द करे छॾियो। उनखे वफ़ाक़ जो कमज़ोर मौक़िफ़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार ॿुधाए त छा पंजाब वटि पंहिंजे हिसे मां इज़ाफ़ी पाणी मौजूदु आहे जेको चोलिस्तान कैनाल जी 4152 क्यूसेक जी गुंजाइश खे पूरी करे सघे। एहसन इक़बाल पाणी मामले ते इंसाफ़ जी ॻाल्हि त करे थो, पर ॿुधाइणु घुरिजंदो हो त 91 वारी ठाह ते अमल छो नथो थिए। नैब सखर पारां 5 ज़िलनि खे मिलंदड़ फंडनि जी जाच शुरू। रिपोर्ट तलब। घोटकी, सखर, खैरपुर, कशमोर, सांगड़ जे एमएनएस, एमपीएस ऐं डीसीज़ ख़िलाफ़ जाच शुरू कई वई। डीसीज़ खां 2024 ताईं मिलंदड़ सीएसआर ऐं फंडनि बाबति तफ़सीली रिपोर्ट तलब। डीजी नैब सखर जी हिदायत ते डिप्टी कमिश्नर घोटकी खे ख़त लिखी रिपोर्ट घुरी वई। सीएसआर, प्रोडक्शन बोनस फंड ऐं सोशल वेलफेयर फंड ऐं तरक़ियाती स्कीमुनि जा तफ़सील 15 जनवरी ताईं ॾियण जी हिदायत कई वई। कराची में सेफ सिटी प्रोजेक्ट फेज़ 1 तहत पोल ऐं कैमरास लॻाइण जो सिलसिलो शुरू। कराची पुलिस ऑफिस वेझो शाहराह फैसल ते सिंध सेफ सिटी अथॉरिटी जी ऑफिस क़ाइमु। सेंट्रल कमांड एंड कंट्रोल सेंटर में डेटा सेंटर ऐं मॉनिटरिंग यूनिट क़ाइमु कया विया। रेड ज़ोन ऐं कराची एयरपोर्ट जी चौधारी कैमरास लॻाइण जो कमु तेज़ी सां जारी। एनआरटीसी खे 300 हंधनि ते 1300 कैमरास लॻाइण जो ठीको 6 अरब 62 करोड़ रुपयनि में ॾिनो वियो। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टारपुर सां गवर्नर केपी फैसल करीम कुंडी ऐं गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर जी मुलाक़ात। कमर ज़मा कायरा, नदीम अफजल चंद ऐं चोरी मंजूर हुसैन भी शामिल। मुलाक़ात दौरान मुल्की चैलेंजिस ते ॻाल्हियूं। मुआशी सियासी इस्तेकाम ते बि गौर विचार। फरियाल टालपुर जो चवणु आहे त मुल्की मसइलनि जो हल सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन में आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जहिड़े मुख़लिस क़यादत मुल्क खे ख़ुशहाली तरफ़ वठी वञी सघे थी। सकरन खां नवाबशाह ताईं पीपल्स बस सर्विस जी नए रूट जो इफ़्तिताह। पीपी एमपीए गुलाम कादिर चांडिया ऐं ॿियनि पीपल्स पार्टी बस सर्विस जो इफ़्तिताह कयो। एमपीए गुलाम कादिर चांडिया जो चवणु आहे त उहे बहितर सफ़री सहूलियत फ़राहम करण लाइ पीपल्स बस सर्विस शुरू कई वई आहे। पीपल्स पार्टी आवाम सां कयल वाइदा पूरा करण में रुधल आहे। ऐं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ 15 रुकनी टेस्ट स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। ॿिन्ही टीमुनि विच में 2 टेस्ट मैचूं 17 खां 1 जनवरी ऐं 25 खां 29 जनवरी ताईं मुल्तान में खेॾियूं वेंदियूं। क़ौमी स्क्वाड में 7 तब्दीलियूं। कप्तान शान मसूद, नायब कप्तान सऊद शकील, बाबर आज़म, कामरान गुलाम, खुरम शहजाद, मोहम्मद रिज़वान, नौमान अली ऐं सलमान अली आगा खे बरक़रार रखियो वियो।